तहरीक इंसाफ जो पंजाब में ज़ोर टोड़ण लाइ मफ़ामत जे बादशाह सोचणु शुरू करे छॾियो। पीटीआई जे अॻूणनि ऐं बाग़ी अॻवाननि जी मदद सां नई पार्टी जोड़ण जूं तयारियूं ज़ोर वठी वयूं। आसिफ ज़रदारी पंजाब में नून लीग ऐं पीपुल्स पार्टी सां कावड़ियल वोटरनि खे पीटीआई खे वोट न ॾियण लाइ मंसूबो जोड़े वरितो आहे। प्लान मूजिबि तहरीक इंसाफ जे अॻूणनि ऐं बाग़ी अॻवाननि जी क़यादत में हिक नई पार्टी पीटीआई जे मुक़ाबले में बीहारी वेंदी ऐं उन लाइ राब्तनि ऐं मुलाक़ातुनि जो सिलसिलो बि ज़ोर वठी वियो आहे। नई पार्टी में सेंट्रल ऐं ॾखण पंजाब जे अहम सियासी खानदाननि सां वास्तो रखंदड़ शख़्सियतूं शामिल हूंदियूं। पीटीआई जे बाग़ी मेंबरनि जहांगीर तरीन, अलीम खान ऐं चौधरी सरवर ग्रुप जे माण्हुनि खे नई पार्टी में अहम उहिदनि सां नवाज़ियो वेंदो। नई जमायत जी क़यादत पीटीआई जी अॻूणी अहम शख़्सियत कंदी। नई जमात जो धार चूंड निशान हूंदो। उहा पंजाब में पीपुल्स पार्टी ऐं नून लीग सां सीट एडजस्टमेंट बि कंदी। सॼी पंजाब में पीटीआई जे मज़बूत तकनि में साख रखंदड़ उम्मीदवार बीहारिया वेंदा। पीपुल्स पार्टी ऐं नून लीग जे सेंट्रल ऐं ॾखण पंजाब जे कमज़ोर तकनि में बि नई जमायत जे उम्मीदवारनि खे मौक़ियो ॾिनो वेंदो। नई जमायत खे टारगेट ॾिनो वियो आहे त उहा पंजाब असेंबली जूं 40 खां 45 सीटूं ऐं क़ौमी असेंबलीअ जूं घटि में घटि 15 खां 20 सीटूं खटे। न रुॻो एतिरो पर नई सियासी जमायत जी कामयाबी जी सूरत में पंजाब में ईंदड़ वॾो वज़ीर बि उन ई जमायत जो हुजण जा चिटा इम्कान आहिनि। पीटीआई जा केतिरा ई मेंबर पार्टी छॾणु चाहिनि था पर उन्हनि वटि चॉइस नाहे। कुझु माण्हू पाण पीपुल्स पार्टी ऐं नून लीग में नथा वञणु चाहिनि ऐं कुझु मेंबरनि खे ॿई पार्टियूं शामिल नथियूं करणु चाहिनि। उन मसइले खे ॾिसंदे आसिफ ज़रदारी नई पार्टीअ जो प्लान पेश कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk